नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ॼाम शोरो मां ख़बर ॾींदा हलूं। लम्स यूनिवर्सिटी जे पासे में क़ाइम ॻोठ मिस्री खोसो ॻोठ यूसुफ खोसो खे रस्तो न ॾियण ख़िलाफ़ ॻोठाणनि ॻोठनि जे मुख्य चौक खां पैदल रैली कढी लम्स यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे पहिरियां मेडिकल साम्हूं इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लाक करे छॾियो। मुसलसल 2 कलाकनि खां लॻल धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। यूनिवर्सिटी इंतज़ामिया तोड़े ज़िले इंतज़ामिया 2 कलाक गुज़रण बावजूद ॻोठाणनि सां ॻाल्हाइण लाइ को बि रातो न कयो। इन मौके ते ॻोठाणन हकीम खोसो, शमन बिलेदी, भक्त जतोई, उस्मान चांडियो, पप्पू खोसो, जफर बिलेदी, समाजी अॻवान फ़कीर हक नवाज़ ब्रह्माणी, कामरेड जोशीलो सिंधी जो चवणु आहे त असांजा क़दीमी ॻोठ आहिनि, पर लम्स ऐं सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया ॾाढ कंदे असांजे ॻोठनि जी अच वञ जो रस्तो बंदि करे छॾियो आहे। कुझु ॾींहं पहिरियां लम्स यूनिवर्सिटी पैरामेडिकल साम्हूं ॻोठनि खे रस्तो ॾियण ते रज़ामंद थी, जंहिं रस्ते जो कमु बि हलियो, पर ओचितो 2 ॾींहंनि खां रस्ते जो कमु बंदि करे रस्तो ॾियण खां इनकार कयो ऐं हू ॻोठनि खे गैर कानूनी ॼाणाए असांखे लॾाइण घुरनि था। आला इख्तियारी नोटिस वठी इंसाफ ॾियारीनि, मसइलो हल थियण ताईं धरणो जारी रहंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।